ऐसे ना हाणे लिखत में तव्हां इंटरव्यू था वठो या तव्हां बाक़ी हिसाब था वठो पहिरियों उहो ॿुधायो। हिसाब न मतिलबु त असांजो चवण जो मतिलबु इहो आहे त जेका बजट तव्हां पेश कई आहे त पहिरियां त फाइट एंड फिगर त ॾियो त हेतिरी माना किरोड़नि जी बजट तव्हां ॾिनी आहे उहे तव्हां ख़र्चु छाते कंदा उहे ॿ टे शयूं त थोरो ॿुधायो नी। मेन असांजो ख़र्चो इहो अथव साईं हाणे सफ़ाई पहिरियों अमाउंट त ॿुधायो नी। अमाउंट ॿुधायोमांव न तव्हांखे न न उहा त थी महीने जी न दर साल जी बजट थींदी आहे न दर साल में जेको तव्हां पुठिएं दफ़े जेको इजलास कयो बजट इजलास उन में तव्हां पूरे साल जी जेका काउंटिंग कंदा हो त हेतिरी बजट हूंदी जेका तव्हां डिवाइड कबी आहे माना मुख़्तलिफ़ कमनि में त उहो तव्हां थोरो ॿुधायो त टोटल घणी बजट तव्हां पेश कई। उहो असां वटि इहो हिकिड़ो बजट ई एतिरी आहे महदूद बजट आहे उन में तव्हां छा था पुछणु चाहियो छा ॿुधायो था। असां इहो था पुछणु चाहियूं त इहो शहरनि जो बि राइट आहे त तव्हां उन्हनि खे ॿुधायो त टोटल बजट केतिरी तव्हां पेश कई आहे ऐं उहा ख़र्चु तव्हां कहिड़ी शइ में केतिरी कंदा। हुन मां असांजी बचत ई कुल इहा थींदी आहे 10 लखनि जे अंदरि। उहो त महीने में न दर बजट त सालाना पेश थींदी आहे न साल जी। साल में उहो तव्हां 10 लख उहे जेके बचायो उहो ॾिसो हुन कन्वर्ट कयो त 1 करोड़ 20 थी वियो। 1 करोड़ 20 लखनि में तव्हां असां छा कमु कंदा आहियूं उहो असांखे पूरो नथो पियो। लिखत में तव्हां कुझु ॾिनियूं हूंदियूं न दर उहो त ॿुधायोसीं न हाणे लिखत में तव्हां इंटरव्यू था वठो या तव्हां बाक़ी हिसाब था वठो पहिरियों उहो ॿुधायो। हिसाब न तव्हां था चऊं ॿुधायो तव्हां बाक़ाइदा मां त चयोमांव न तव्हां लख जे क़रीब वियो ही फैक्ट्स एंड फिगर तव्हांखे सभु असां करे ॾींदासीं। असां वटि का लिकियल शइ न अथव अलहमदुल्ला का न लिकाईंदासीं न लिकियल आहे। तव्हां आवाम खे मां खुलेआम ॿुधाइणु थो चाहियां हर कंहिंखे इजाज़त आहे त मूंखे अची पुछी था सघो त बाबा हे जेको बि तव्हां इस्तेमालु कयो इहो कीअं इस्तेमालु कयो छो इस्तेमालु कयो त इन ई तव्हांखे वज़ाहत जेकी ॾिनीमांव मां हाणे इहे ख़र्चा थियनि था जेकी इहो मज़ाक न अथव साईं इहो जेको मां ठारायोमांव ढक चवणु आसानु आहे पर उते तव्हां वञी ॾिसंदव इनशाला तव्हांजी दिलि ख़ुशि थींदव। अच्छा दर हिते जेका ॿी ख़ासि करे जेका हाणे पार्क आहे लाइब्रेरी आहे ख़ासि करे इन हवाले तां तव्हांजो छा एफर्ट्स आहिनि पार्क में जेको गुज़िरियल कुझु अरसे खां तव्हां ॾिसूं पिया त उहा अहिड़ी का ख़ासि अचीवमेंट न हुई हिन वक़्त जी छा पोज़ीशन आहे पार्क जी। हिन वटि माशाल्लाह तव्हां वेंदव इनशाला वणंदी तव्हांखे ॻाल्हि अञा डेवलपमेंट हले। छा छा सहूलियतूं तव्हां ॾिनियूं आहिनि। सहूलियतूं असां त पहिरियों हुन में टॉयलेट वॉयलेट न हूंदा उहे असां कयोसीं माण्हुनि जी त डिमांड हुई त पीअण जो पाणी कोन्हे उहो बि असां हुते मुहैया कयोसीं। ॿी वरी सभु वधि में वधि डिमांड हुई त जेको ट्रैक असांजो वॉकिंग ट्रैक ठहियलु हो उहो कोन हुयो हुते उहो सफ़ा ख़राबु हुयो नाकारा थी वियो उनखे बि असां पूरो करायोसीं अलहमदिल्ला। वरी डिमांड हुई ॿी त बेंच कोन्हे हुते वेहण लाइ माण्हू अचनि था त उहे बेंचां बि रखायूं ऐं ॿियो वरी हुते विच में असांजो हिकिड़ो लॻाइणो हो फुआरे टाइप लॻणो हो उहो कॾहिं लॻो ई न उन ते वरी वॾो मसइलो पियो थिए हलाइण में त उनखे असां हाणे कवर कराए छॾियो आहे उते वेहण जी जाइ ठाहे छॾी आहे तव्हां इनशाला वञी ॾिसंदव त तव्हांखे मज़ो ईंदव। ऐं ॿियो हुन सां गॾोगॾु असां इहो बि सोचियो आहे हुते त अञा हुते ॿारनि जे लाइ जेके आहिनि उहे झूला थींदा आहिनि या उहे हेठि लॻण टपण जी बजट में तव्हां इन्हनि शयुनि जो थोरो माना रखी आहे बजट में असां बिल्कुलु रखियो आहे मां थोरी वज़ाहत कंदो हलांव तव्हांखे असां हिकिड़ो नंढिड़ो टाउन कमेटी आहे उते असां एॾी वॾियूं ॻाल्हियूं करे नथा सघूं पहिरियों त असां हे बि ईअं करे वेंदासीं असां वटि महदूद हूंदो आहे पोइ उन महिल असां ॾिसंदा आहियूं त ज़रूरत ई आहे हाणे असां हिकिड़ी शइ पिन पॉइंट कंदा आहियूं त असांखे हिन दफ़े हे कराइणो आहे हिन महीने में या 2-3 महीननि में जेको बि असां वटि बचंदो ईंदो उहो असां हुन ते लॻायूं था। हाणे पार्क ते बि इहो कमु हलेव थो बंदि न आहे हुते उहो बाक़ाइदा हले थो। ऐं लाइब्रेरी जी तव्हां ॻाल्हि कई त लाइब्रेरी खे असां तक़रीबन कंप्लीट करायो हुअसीं पर हाणे लाइब्रेरी असां उहो ॿियो इदारो आहे पंहिंजो सरकारी उहो उन्हनि हाणे असांखे उहो उन्हनि खे हैंडओवर कयो आहे अञा ताईं उहो फिज़िकली उन्हनि खे न खयो आहे उहो हैंडओवर थी वियो आहे कंप्लीट बि असां कराई असां। अच्छा अगरि ॿियो जेको आहे ख़ासि करे तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त हाणे असां बि हितां जायूं ऐं वॾे अरसे खां वठी इहो ॾिसूं था त जेको इहो ॾखण नाके वारो चौक आहे इहो इलाइक़ो आहे इन ते तमामु घणियूं हद दख़लियूं बि आहिनि रोड बि जेको पेवर में लॻल आहे इहो ताज़ो लॻल आहे ऐं उन में सफ़ा खॾा पइजी विया आहिनि त अहिड़े क़िस्म जो पेवर ब्लॉक जी आख़िर ज़रूरत कहिड़ी आहे हिकु ॿिए नंबर ते इहो रस्तो साफ़ु आख़िर थींदो कॾहिं या कंहिंजी ज़िमेवारी आहे केरु कंदो। बिल्कुलु असांजी ज़िमेदारी आहे मां ॿुधायोमांव जीअं पहिरियों असां हिननि खे सभिनी खे नोटिसिस करायासीं वरी हिते छा थींदो आहे हिकिड़ो नंढो शहरु आहे हिकिड़ी शहरदारी बि करणी पवंदी आहे उहा शहरदारी बि कई मां सम्झायो पाण वरी सभु आया इहे इन दुकानदार एसोसिएशन जेका हुई उन्हनि
20-30 दुकानदार हुआ, उहे आया, उन असांखे रिक्वेस्ट कई त आईंदा इहो बंदिश हिते न थींदी, जेकी उन्हनि पूरी न कई। पोइ वरी मां उन्हनि खे लीगल पंहिंजो तरीक़े सां करायो, मां नोटिसिस थ्रू कोर्ट जे उन में आया अचे लिखत ॾेई विया त असां इहो ॿाहिरि हथ खलियूं न कंदासीं, न इहो असां रोड ब्लॉक कंदासीं, सारियुनि जो सीज़न थो थिए, कणिक जो सीज़न थो थिए, तव्हां हाणे बि वेंदव हुते बंदि हूंदो, असांजा माण्हू हुते बीठा आहिनि। मां जेकी अॻो ॻाल्हि कई मां, असां खां बि 10 माण्हू 12 माण्हू हुते बीहारे छॾिया आहिनि सिर्फ़ु इन वजह सां। ठीकु आहे सर, उनजो फ़ाइदो त कुझु कोन्हे न, हिन वक़्तु रोड अञा ताईं उहा सूरत हाल आहे न। उन्हनि खे सोचणु खपे न, इहे बि हितां जा आहिनि असांजा, उहे पाण सोचनि त असां कीअं सोचींदा सर, तव्हांखे रस्तो त ॾियणो आहे न। रस्तो त आहे न साईं, उहो रस्तो आहे सर, तव्हां ॾिसो त सही, हुते चकर त हणो, रस्ते तां छा हालत। मां उन्हनि खे कीअं ॾियां उहो तव्हां ॿुधायो। मक़सदु इहो आहे त जेके विच रस्ते ते रेड़ा आयूं वेठा आहिनि, गाॾा आयूं वेठा आहिनि, दुकानदार ॿाहिरि सामान कढी विच रोड ते रखियूं वेठा आहिनि, उन्हनि खां अॻिते केरु कराईंदो इहो कमु। मां हुते हाणे हलंदोमांव, तव्हां हलो, उहे सभु हलिया वेंदव, ठीकु आहे। वरी हिते असां कंहिंजी कंप्लेन कराईंदासीं त उहे अची बीहनि था। एसि ताईं त मूंखे हिते सभिनी चयो, चई साईं माण्हुनि जी रोज़ी छो था छो, इहो ग़रीब माण्हू वञे काॾे। उन ते मां वरी हुननि खे जवाबु इहो ॾिनोमांनि त बाबा मुंहिंजो पंहिंजो ज़ाती प्लॉट पासे में पियो अथव, इहे रेड़ियूं ॿिया शयूं तव्हां हुते अची रखो त तव्हां पंहिंजी रोज़ी कयो, हितां तव्हां ईअं छो था बीहो। हाणे उन में छा आहे त इहा मां हक़ीक़त थो ॿुधायां त जेके दुकानदार वेठा आहिनि उहे उन्हनि खां पैसा था वठनि। असां वेंदासीं, उहो हुनखे चवंदा न साईं इहे अची बीहनि था, ग़रीब आहिनि, मिड़ी हलिया वेंदा। हाणे इहो हिते छा थींदो आहे त रेड़ी वारो हुते बीहणो न आहे, हुनखे तव्हां पंहिंजो हलियो, हुतां चकर हणंदा, निकिरी हलिया वञो अॻिते थिए, हुते जीअं रोड खुले, इहो खुलियल रोड हुजणु खपे। हाणे हिन में विच में इहा फुटपाथ बि मां लॻाई मां हिकिड़ी, त ॿिन्ही पासनि जीअं रोड जी रवानगी थिए, पर हाणे उहो बंदि थी वियो आहे। पेवर ब्लॉक जी सूरत हाल ॾिठी अथव सर हुते? इहो पहिरियों खां लॻल अथव, असांजे टर्म खां बि पहिरें वारे टर्म खां, जेको मां हुननि खे मना बि कयो हुअमि। एक्चुअली हिकिड़ी ॿी ॻाल्हि जरा हिन ते वज़ाहत कयांव मां, हीअ जेको बि इहो पासो आहे इहो अथव पेवर ब्लॉक तव्हांजे टाइम में लॻो आहे सर? न मुंहिंजे टाइम में न लॻो, मां खां पहिरियों लॻो, 16 खां पहिरियों लॻल अथव। अनाउंसमेंट थियो हुन टाइम जॾहिं असां नवां आया हुआसीं, उन महिल ई लॻी वियो। हो पासो मां हणायो तमामु, हाणे जेको परियों पासो आहे नाके जो, तव्हां इहो टपी वेंदव हुन मक़ाम जे पासे ते, उहो पासो मां लॻायो, मुंहिंजे टाइम में उहो लॻो वेंदे कुंड ताईं अॻिते ताईं वञेव थो। हे त हिननि पूरो करे छॾियो आहे, हिन ते पाणी था उछलनि, पाणी था हारनि। अच्छा, हुते ॿियो नालो जेको आहे उहो मुंहिंजे टाइम में ठहियो, उहो मां ठारायोमांव, जेको हाणे उहो शुरू ई न थियो त हुनखे कचरा विझी हुनखे बंदि करे छॾियो अथऊं। चई असां थकिजी पिया आहियूं, खणाए असां थकिजी पिया आहियूं, जेतिरो वसीलो आहे। मां हक़ीक़त थो ॿुधायां, मां को उहो चवंदा आहिनि न चालाकी या चालबाज़ी नथो कयां, इहा हक़ीक़त अथव। पर इहो हुननि जो फ़र्ज़ु आहे, बि सभु शहर वारा आहिनि, वेही अगरि असांजो साथ ॾियनि, इहो कमु सवलो आहे बाबा, थी वेंदो।